जमाल दा खैर ओ धरते जमाल अज त ॾाढे मुंझल पे लगदे वे। अहिड़ी ॻाल्हि त नाहे बाबा साडे राज च रहंदे पे वे न को दुखे को सुख ओ असां कणो लुकेसो न त पिछे कम कीअं हलसी बाबा ओ धरते। छा ॻाल्हि कयां मौला बख्श, को हिकिड़ो दुख हुजे त तोखे ॿुधायूं। असां त समूरा दुखनि में वकोड़जी विया आहियूं। बाबा साईं बाक़ी मैं कहिड़े मर्द दी दवा जेका ॻाल्हि होवे तूं ॿुधाओ धरते। वक़्तु ॾाढो ॾुखियो थो गुज़रे बहु मौला बख्श। ही उमिरि त नाहे महिनत मज़दूरी करण जी, पर ज़िंदगी जी गाॾी खे हलाइण लाइ तंहिं हूंदे बि महिनत मज़दूरी कयमि। पर जिते बि वञा थो हिकु ॿिनि ॾींहंनि जो सूरनि सां कमु थो मिले ऐं पोढ़ो सम्झी जवाब था ॾेई विझनि। ॿियो टियों ॾींहुं कम ई कोन थो मिले। अई बाबा साईं शाबस वई तैं में को ॿुधाया बि कोन्हे। हेॾी का ॻाल्हि कान्हे। सुभाणे खां वठी रेस दी ओताक ते आव, पघार बि भली में सही, कम न मिले मैं बैठा ओ धरते। छा रेस कम ते बिहारी तो? अरे वाह बादशाह वाह, यार हेॾी का ॻाल्हि ई कान्हे। मैं रेस दा पुराणा माण्हू आ, तूं ही ॻाल्हि दा खुटका न कर। तू ओताक ते आ टंग ते चाड़ी बैठा हो, ॾाढी छिनकार मिनकार रीति जेको मेहमान मड़ा आवे उही दा ख्याल करी ओ धरते। पर भाऊ मौला बख्श मूंखे मुनासिब कोन थो लगे। यार बादशाह माण्हू वई आखिर इहो कम कोन थी सी। अरे बाबा ही कम को तू छोड़, रेस कणो बनी घिंडे वई वञ हारी थी, केर तकड़ो बनी कोन खसेसी ओ धरते। न भाऊ ॻाल्हि कम जी नाहे, पर रेस छा सोचींदो त अचण सां ई मूंखे चिंबड़ी आहिनि। बाबा का ॻाल्हि कान्हे, रेस ॾाढा मोहबती माण्हू वई, कुर्ब वाले माण्हू ॾेवण दे लाइ ओ सिर बि कुर्बान करसी ओ धरते। बाबा रेस आखे न जेको असां अॻू ट्रेड़ी करे न उही दी में को शिकल न ॾिखा। तूं बि मोहबती माण्हू आई, मैं बि मोहबती माण्हू आ, रेस बि मोहबती माण्हू आई, ठाहे वेसूं ओ धरते। भाऊ मौला बख्श तोखे भला केर जवाब ॾींदो? इथे ही रखस न ओ धरते। रुस्तुम जेको हिते अची चुको आ, इहो असां लाइ खतरो ज़रूर बणबो मुजीब। बोतार जे रुस्तम मां खतरो समझो था त उन जे उडाम खां पहिरियां उन जा पर कटराए छॾियो। जुड़ियल जहिड़े नमूने सां तूं ॻाल्हि करे में एतिरो आसान नाहे रुस्तम जा पर कटण। मञा थो त मुश्किल ज़रूर आ, पर रुस्तम खे रस्ते तां हटाइण नामुमकिन नाहे। ॾिस मूं त नामुमकिन खे मुमकिन करे ॾेखारियो आहे, पर रुस्तम उहो शिकारी आहे जंहिंजी नज़र चीते खां वधीक ऐं उॾाम उकाब खां तेज़। उन्हीअ करे हाणे हू असांजे हर क़दम मथां नज़र रखंदो। जेकॾहिं हू असां मथां नज़र रखंदो त उनखे धोखो ॾियणु आसान आहे। उहो कीअं बोतार बाबा? उहो हीअं उन कम लाइ पोइ असांखे जबार ऐं मजू वारनि जी ज़रूरत पवंदी। सभ खां पहिरियों उन्हनि जो बिलो करायां थो, पोइ तूं खानू जी कढ लॻी पा, राति ॾींहुं हिकु करे उनखे ख़तम कर। खानू हिन महिल सियाणो काम बणिजी चुको आहे, पर पोइ बि हू पंहिंजी दलेरीअ जे करे बेवकूफ़नि वारा कदम खणे पियो ऐं अहिड़नि बेवकूफ़नि खे लेटाइण वारो फन मुजीब वटि आहे। बोतार साईं पोइ वारो कयो, जबार ऐं मजू खे आज़ादु करायो त लाॻीदो मैदान खे गरम कयो। हा जुड़ियल हाणे त मां बि थकिजी पियो आहियां। सोचां थो त कम आर या पार थियणु घुरिजे, वधीक इंतज़ार मां न कंदुसि। मैदान साफ़ थिए त को सुकून जो साह खणा। सुकून लाइ त सॼी दुनिया सिकी वई आहे। रसा चओ तरफ़ बारूद जी बाह भरियल आहे, चइमां इंसानी रत ऐं जिस्म जी बदबू पई अचे। अहिड़े माहौल में असां पारां त सुकून सां रही सघनि था, पोइ तव्हांखे सुकून छो नथो अचे? रसा बारूद जी बाह ऐं जिस्म सड़ण जी बदबू अञा घटि आहे मुजीब, अञा घटि आहे। जे मूंखे सुकून सां ॾिसणु चाहीं थो त सभ खां पहिरियां ई मूंखे खानू जे जिस्म जी रत चखाए। रेस जेकर खानूअ जे रत चखण सां तव्हांखे सुकून मिलंदो त जल्द खानूअ जे जिस्म मां रत जो वटो भरे अचे तव्हांजे अॻियां पेश कंदुसि। इहो मुजीब जो तव्हां सां वाइदो आहे। रेस